मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा कयो। डॉक्टर ज़ाकिर नाइक साहब एक बेहतरीन जेको आहे स्कॉलर आहे, बेहतरीन स्कॉलर आहे। डॉक्टर ज़ाकिर नाइक साहब के मज़हबी एतबार से तमाम वॾो इल्मु आहे। डॉक्टर ज़ाकिर नाइक के ज़रिए से तमाम माण्हू जेको इस्लाम में दाख़िल थिया, जंहिंमें हिंदू, ईसाई ऐं यहूदी। मां सम्झा थो मज़हबी एतबार से जेतिरो डॉक्टर ज़ाकिर नाइक के इल्मु आहे, पूरी दुनिया के अंदर शायद के मौलवी के इल्मु न हुजे। मज़हबी एतबार से, फतवा के एतबार से नथो ॻाल्हि कयां, फतवा के एतबार से, फतवा में वॾा मुफ़्ती पिया आहिनि, ख़िताबत में वॾा मुफ़्ती पिया आहिनि। मज़हबी एतबार से जेको डॉक्टर ज़ाकिर नाइक के ख़ुदा सम्झ ॾिनी आहे, पूरी दुनिया के अंदर शायद इन जे टक्कर में को मज़हबी एतबार से, दलाल के एतबार से को हुजे। डॉक्टर ज़ाकिर नाइक तमाम हिकिड़ो उम्मत मुसलमान के लिए हिकिड़ो ज़बरदस्त हीरो आहे। मुसलमान जो क़दुरु कनि, मुसलमान जो क़दुरु कनि। एक ईसाई 2000 में सन 2000 में एतराज़ कियो क़ुरान के मथा, माज़अल्लाह क़ुरान के मथा एक ईसाई एतराज़ कियो। उन इहा ॻाल्हि कई त माज़अल्लाह क़ुरान के अंदर 3 ग़लतियूं आहिनि, क़ुरान हकीम में 3 ग़लतियूं आहिनि। के मुसलमान के हिम्मत आए तो इन 3 मिस्टेकन के क्लियर करे ॾेखारे। उनजो दावा 8 साल ताईं हलियो, 8 साल ताईं उनजो दावा हलियो ईसाई जो। के मुसलमान के हिम्मत है इन 3 मिस्टेक के क्लियर करे ॾेखारे। 8 सालन का बाद में डॉक्टर ज़ाकिर नाइक फरमायो मां तो सां मुक़ाबिलो कंदुमि। के मौलवी के हिम्मत न थी। डॉक्टर ज़ाकिर नाइक 8 साल का बाद में उन सां जी जो वेठो 3 मिस्टेकन के जवाब ॾेई करे क्लियर कई। 3 मिस्टेकन के जवाब ॾेई क्लियर कई ऐं उन बाइबिल जे मथां 38 मिस्टेक कढियईं, 38 मिस्टेक। तो उन जे बंदे एतराज़ क़ुरान जे मथां कयो न, तो उन 3 ग़लतियुनि खां रुजू कई। चई हक़ीक़त में डॉक्टर ज़ाकिर नाइक साहब क़ुरान जो बेहतरीन जवाब ॾेई वियो आहे। मां इन ग़लतियुनि खां रुजू थो कयां तो क़ुरान क्लियर आहे। बाक़ी जेके डॉक्टर ज़ाकिर नाइक बाइबिल के अंदर 38 ग़लतियूं कढियूं आहिनि, मूंखे हाणे बाइबिल दोबारा पढ़णो पवंदो। अल्लाह ताला कंहिंखे सम्झ ॾे। ॾिसो जी ख़िताबत के अंदर, इस्लाही बयान के अंदर, पूरी दुनिया के अंदर मौलाना तारिक जमील टॉप ते आहे। इस्लाही बयान के अंदर नमाज, रोज़ो, हज, ज़कात टॉप ते मौलाना तारिक जमील। मज़हबी एतबार से टॉप ते डॉक्टर ज़ाकिर नाइक। अड़ी तरह फतवा के एतबार से मुफ्ती तकी उस्मानी। अल्लाह ताला कंहिंखां कोई कम वठे। बाक़ी मज़हबी एतबार से डॉक्टर ज़ाकिर नाइक साहब तमाम वॾी शख्सियत आहे। बाक़ी फतवा के एतबार से, इस्लाही बयान के एतबार से उनके टक्कर में तमाम वॾा पावा पिया आहिनि, तमाम वॾी जेको वॾा आलिम पिया आहिनि। बाक़ी डॉक्टर ज़ाकिर नाइक साहब जे मथां अगर कोई भी इख्तिलाफ़ करे तो, कोई भी एतराज़ करे तो, ऐं कोई भी माज़अल्लाह उनके गुमराह चए तो या काफ़र चए तो, उहो हिकु बेवकूफ़ मुसलमान जो कमु आहे। बेवकूफ़ उहो। क़दुरु करणु खपे, क़दुरु करणु खपे।